सिंध जी तारीख़ ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में आउं रुख सिंधी अवां दोस्तनि साथियुनि भाउरनि ऐं भेनरुनि सां मुखातब आहियां। अवां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम पहुचे। सिंध मज़ाहमत जो देश रहियो आहे। माण्हू चवनि था न सिंधी माण्हू विढ़ी कोन ॼाणंदा आहिनि, नॉन मार्शल रेस आहिनि। बर्रे सगीर में जेका सिंधियुनि मज़ाहमत कई आहे उहा मज़ाहमत घटि खितनि या इलाइक़नि में मिलंदी। सिंधी विढ़िया आहिनि पर उन्हनि जे इन सॼे किरदार खे फासीरो कयो आहे। उन जे मथां दज़ विधी वई आहे वक़्त जी धूड़ जे हेठां दॿायो वियो आहे सिंधी माण्हुनि जे मज़ाहमत खे, क़ौमी जुदोजहद। इलाही किरदार आहिनि जिन जी असांजे सिंधी माण्हुनि खे ख़बर न आहे। हू ॿियनि जा मिसाल ॾिनासीं, फलाणो माण्हू फलाणो, वाह वाह। अरे बाबा तव्हां सिंध जी तारीख़ त पढ़ो, सिंध जी तारीख़ में दिलचस्पी त वठो। सिंध जी तारीख़ जेकी तव्हांखे ॿुधाइनि था उन्हनि खे त ॿुधो। हिकिड़ो आम किरदार आहे, मां तव्हांखे ॿुधायां, जेको मुग़ल सल्तनत ख़िलाफ़ मज़ाहमत जो अलम बरदार बोदलो समीजो। घटि माण्हुनि ॿुधो हूंदो बोदलो समीजो। बोदलो समीजो मुग़लनि जे सिंध ते कब्ज़े ख़िलाफ़ वेड़ जी अलामत हुयो, अॻुवाण हुयो, सरबराह हुयो। मुग़ल सल्तनत जे वसत दौरान, वाद दौरान, मुग़ल जेका सल्तनत हुई उन जे बरसगीर वाद दौरान सिंध ते कब्ज़े जो अमल मरहलेवार तरीक़े सां थियो। अकबर बादशाह जे दौर में बखर, सेवण, ठटो ऐं सिब्बीअ खे जुदा जुदा इंतज़ामी सरकारूं करार ॾिनियूं वियूं, जिन जे ज़रिए ढल उगाड़ण, क़बाइली निज़ाम क़ाइमु रखण ऐं दहलीअ जे हुकुम खे लागू करण जो निज़ाम मुतारफ़ करायो। मकामी कबीलनि ख़ासि तौर ते समीजनि, उनड़नि ऐं ॿियनि मुग़लनि जे इस्तिहसाली ढांचे जे ख़िलाफ़ सख़्त मज़ाहमत कई। मुग़लनि जे ढांचे ख़िलाफ़ लाखाट जे परगिणे में समीजन जो सरदार बोदलो समीजो हो। लाखाट परगिणो ही तव्हां नवाबशाह ज़िलो, मौजूदा नवाबशाह ज़िले जे सकरन काज़ीअमन जे भरिसां आहे परगिणो, मशहूरु परगिणो आहे लाखाट। ख़ासि करे MRD जी जदोजहद दौरान लाखाट परगिणे वरी ॿीहर पंहिंजी जेको आहे सो मज़ाहमत जे रूप में पाण खे ज़ाहिर कयो। दुनिया ॾाढो वरी जेको लाखाट उभरी बीठो। फौजी मार्शल लॉ दौरान लाखाट जे माण्हुनि जनरल ज़िया जे कब्ज़े ख़िलाफ़ लाखाट जे माण्हुनि क़ुर्बानी ॾिनो। इहे लाखाट जे माण्हुनि जो पहिरियों क़ुर्बानी न हुयूं, पर उन खां अॻु लाखाट जे परगिणे में मुग़लनि ख़िलाफ़ वॾी मज़ाहमत थी। लाखाट जे परगिणे में समीजन जो सरदार हूंदो बोदलो समीजो, जेको नवाब बख्तियार बेग जे दौर में मुग़लनि जे सिंध ते कब्ज़े ऐं ढल उगाइण वारी पॉलिसी जे ख़िलाफ़ बग़ावत जो झंडो बुलंद कयो। जॾहिं बख्तियार बेग पंहिंजे नाइब खे लाखाट मोकिलियो, मुग़ल नाइब खे बि लाखाट मोकिलियो, त समीजन खेसि भाग करे मज़ाहमत जी शुरूआत कई मुग़लनि ख़िलाफ़। सिंध ते कब्ज़े ख़िलाफ़ इहा वॾी मज़ाहमत आई। इहा सियासी बग़ावत जी अलामत हुई। नवाब बख्तियार बेग अली ख़ान शामिलो खे लश्कर सां लाखाट मोकिलियो। समीजन सां सख़्त वेड़ खां पोइ बोदलो समीजो ॿियनि सरदारनि सां गॾु गिरफ़्तार थियो। अली ख़ान इन्हनि खे बख्तियार बेग मुग़ल हुक्मरान ॾांहुं मोकिलियो, जिते सभिनी खे क़ैद कयो। कासिम ख़ान अरगून 24,000 रुपया ज़मानत तौर ॾेई बोदलो समीजो खे आज़ादु करायो। वरी ॿी मज़ाहमत शुरू थी थिए। बोदलो समीजो जॾहिं आज़ादु थी थो अचे त वरी चुप करे कोन थो वेहे, वरी हू बग़ावत थो करे पंहिंजे साथियुनि समेत मुग़लनि ख़िलाफ़। कुझु अरसे खां पोइ समीजन ऐं उनड़नि ॿीहर मुग़ल सल्तनत ख़िलाफ़ कार्रवाई शुरू कई। हिन भेरे बखर जो गवर्नर मोहम्मद अली बेग हुयो, जंहिं शेर ख्वाजा जे माण्हुनि सां गॾिजी लाखाट ते वरी हमिलो करायो। इन में केतिरा ई समीजा क़ैद थी
क़ैद थी विया समीजा, उन्हनि खे सिपीअ जे पछाणनि विकिरो कयो वियो। सिपीअ में उन वक़्तु पछाणनि जो कब्ज़ो हो। हितां जे समीजनि खे, लाखाड़ जे समीजनि खे क़ैद करे सिपीअ जे पठाणनि वटि विकिरो कयो वियो। ऐं बोदलो समीजो जॾहिं ॿीहर गिरफ़्तार थी बखर जे जेल में पहुतो त हू उते 2 साल क़ैद काटींदो रहियो, जंहिंखां पोइ वरी आज़ादु थियो। बोदले समीज जो किरदारु सिंध जी क़बाइली मज़ाहिमत, सियासी ख़ुदमुख़्तियारी ऐं मुग़लनि जे इस्तिहसाली निज़ाम ख़िलाफ़ जिदोजहद जो अलामती मिसाल आहे। संदसि बहादुरी, वफ़ादारी ऐं क़ुर्बानी सिंध जे तारीख़ी शऊर जो हिसो बणिजी चुकी आहे। हू उन्हनि सरदारनि मां हो जिन पंहिंजे वतन जी अज़मत, इज़त, ज़मीन ऐं आज़ादीअ लाइ मुग़लनि जे साम्हूं बेमिसाल मज़ाहमत कई। अॼु संदसि नालो तारीख़ में ज़िंदा आहे। अव्हां जी वॾी वॾी महिरबानी।